अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां एजाज़ अहमद समेजो ऐं अॼु मुंहिंजो टॉपिक आहे सिंध जी तारीख़। सिंध जी तारीख़ बयानु करण खां पहिरीं जेकॾहिं अव्हां असांजो चैनल अञा ताईं सब्सक्राइब नाहे कयो त सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे ज़रूरु दॿाइजो त जीअं ईंदड़ हर नई वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। अचो त शुरू करियूं था सिंध जी तारीख़। पोलैंड मुल्क मां आयल आर्यन जॾहिं हिंदुस्तान में क़दम रखियो तॾहिं पहिरियों इहो इलाइक़ो कब्ज़े हेठि वरितो जेतिरो अटक दरिया ते मौजूदु हो या आबाद हो। इहो इलाइक़ो सरसब्ज़ ऐं ख़ूबसूरत इलाइक़ो हो, इन करे आर्यन हिते मुस्तक़िल रहण जो फ़ैसिलो कयो ऐं कुझु ॾींहं खां पोइ आर्यन अटक दरिया खे सिंधु जो नालो ॾिनो, छो त संस्कृत ॿोली में सिंधु जी माना हुई दरिया। ईराननि जे दौर में लफ़्ज़ सिंधु सिंध में तब्दील थी वियो ऐं अॼु ताईं मौजूदु आहे। तिनि ॾींहंनि में बलोचिस्तान ऐं पंजाब जो किथे नालो ई कोन हो। पंजाब तिनि ॾींहंनि में कोहिस्तान ऐं कश्मीर जे ॾखण में हिकु नंढड़ी वादी जो नालो हो, जिते नंढा नंढा चश्मा पंज निकिरी हिकिड़ी जॻह ते गॾु थींदा हुआ ऐं बलोच, जिन खे अरब पंहिंजी ज़ुबान में बलोच सॾींदा हुआ, उहे मौजूदा बलोचिस्तान जे ॾखण वारनि इलाइक़नि में पिया फुरलुट कंदा हुआ ऐं इन्हनि पंहिंजे मुल्क जो तसवुर ई कोन कयो हो। उन वक़्त में घणे वक़्तु गुज़रण खां पोइ सिंध जो शहनशाहियत वारियूं वाॻूं राजा चच जे हथनि में अची चुकियूं हुयूं ऐं हुन वक़्तु सिंध जूं हदूं वसी इलाइक़नि ताईं पखिड़ियल हुयूं। हिन वक़्तु सिंध जूं हदूं उतर मां दरियाए झेलम खां शुरू थींदियूं हुयूं ऐं कश्मीर जा हेठियां ज़िला बि सिंध जे कब्ज़े हेठि हुआ। जैसलमेर जो रेगिस्तान कोहिस्तान ताईं सिंध जे हेठि हो। हाणोका मुंबई, मुल्तान, कश्मीर वग़ैरह सिंध जे हदनि में ईंदा हुआ। सिंध रियासत जी सॼी रौनक सिंधु दरिया सां आहे, जेको तिब्बत खां निकिरे थो ऐं पंजाब तां गुज़रंदे 5 दरियाउनि खे पंहिंजी हंज में वठे थो। सिंध उन वक़्त जी गादी वारे हंधि ठठो वेझो समुंड सां मिले थो, सॼी सिंध खे सरसब्ज़ कंदे कंदे। सिंध जी तारीख़ में राय साहसी जी वफ़ात खां पोइ सिंध जूं वाॻूं राय चच पुट सैलाज जे हवाले कयूं वियूं। राजा चच जी हुकूमत में सिंध तरक़ी जे बुलंदनि खे छुयो ऐं केतिरनि ई मंज़िलूं मारियूं। हुन वक़्तु सिंध जी गादी जो हंधि अरोड़ हो, जेको हींअर ठठो आहे। हुन वक़्तु मशहूरु बंदरगाह हुई, जंहिंखे दीबल सॾियो वेंदो आहे। दीबल बंदरगाह जितां वापारु कयो वेंदो हो। राजा चच जी वफ़ात खां पोइ सैलाज जे ॿिए पुट चंद्रसेन खे तख़्त ते विहारियो वियो, कुझु वक़्त जे लाइ, जेको चच जो नंढो भाउ हो। चंद्रसेन खां पोइ राजा चच जे पुट खे सिंध रियासत जूं वाॻूं ॾिनियूं वियूं, जंहिंजो नालो महाराजा डाहिर हो, जंहिं भरपूर नमूने सां सिंध जी हुक्मरानी कई ऐं सिंध जो दिफ़ा कयो। उन वक़्तु सिंध में मुस्लिम आबादी तमामु घटि हुई। सिंध जूं हदूं राजा डाहिर जे हवाले कयूं वियूं ऐं राजा डाहिर जी हुकूमत में अरबन सिंध ते क़ाबिज़ थियण जे लाइ कोशिशूं शुरू कयूं। अरबन 13 हमला कया मगर नाकाम थिया, पर 14 हमलो थियो, जेको मोहम्मद बिन कासिम कयो ऐं मोहम्मद बिन कासिम हुन हमले में कामयाब थी वियो। अरबन अरोड़ ते पंहिंजो कब्ज़ो जमायो ऐं राजा डाहिर खे क़तल कयो वियो। उन वक़्तु मोहम्मद बिन कासिम जी उमिरि 17 साल हुई जॾहिं हिन संध फ़तह कई 712 ईस्वी में। घणे अरसे ताईं अरबन सिंध ते हुकूमत कई ऐं इस्लाम सिंध में अरबन जे दौर खां पोइ पखिड़ियो। सिंध खे बाबुल इस्लाम जो नालो ॾिनो वियो ऐं सुल्तान महमूद गज़नवी 1025 में मुल्तान ते पंहिंजी काह कई ऐं मुल्तान खे फ़तह कयो, जेको उन वक़्तु सिंध में ईंदो हो।
5 सालनि जी हुकूमत करण खां पोइ सुल्तान महमूद गज़नवी 1030 में मौत थी वई हली ऐं 1300 खां 1403 जे विच में सिंध मुल्क ते सुमरन हुकूमत कई, जिन मां केतिरा ई सुमरा बादशाह तारीख़ में लेकिया वञनि था। दोदो सुमरो, चनेसर ऐं उमर सुमरो वग़ैरह वग़ैरह। सिंध ते कहीं मेरी कहीं जे अख दी सा अख उन्हें यदम कठी भी जिए सिंध जी पढ़ी भी तस्दी तो सा मोहब्बत कदही न घटदी तमुनी रासू पर रखदी अल सिर्फ वने ही कटजी सिरमा समन, अरगूनन, तुर्खानन घणे अरसे ताईं हुकूमत कई। सिंध रियासत ते मुग़लनि पंहिंजी हुकूमत क़ाइमु कई ऐं हुमायूं बादशाह सिंध जा शहरनि ॾांहुं रुख़ कयो। उमरकोट पिणु आयो, जिते जलालुद्दीन मोहम्मद अकबर पुटु ॼाओ, जेको अॻिते हली हिंदुस्तान जो बादशाह बणियो। सिंध ते घणो अरसो मुग़लनि जी हुकूमत हली ऐं उन खां पोइ सन 1600 में ईस्ट इंडिया कंपनी इंडिया में आई वापार करण जे लाइ। सिंध ऐं हिंद में मुग़लनि जो ख़ात्मो थियो ऐं अंग्रेज़ साम्राज पंहिंजी हुकूमत क़ाइमु कई। अंग्रेज़नि जी हुकूमत खां पोइ 1947 में गांधी ऐं जिन्ना जे कोशिशनि सां पाकिस्तान ऐं हिंदुस्तान ॿ अलॻि मुल्क ठाहिया विया। सिंध जी रियासत जो सिंध रियासत खे ॿियो वॾो सूबो ठाहियो वियो पाकिस्तान जो। सिंध पाकिस्तान जो इहो वाहिद सूबो हो जंहिं पहिरियां पाकिस्तान जो ठारा मंज़ूर करायो ऐं अॼु ताईं 72 साल थी चुका आहिनि। सिंध पाकिस्तान जो सूबो आहे ऐं हाणे तमामु हिकु नंढो इलाइक़ो वञी बचियो आहे। मुल्तान पंजाब खे ॾिनी वई, मुंबई पहिरीं इंडिया खे ॾिनी वई हुई, कश्मीर अलॻि कयो वियो, कोहिस्तान जेको हींअर पंजाब जो इलाइक़ो आहे ऐं ईअं ई जेको सिंध पंहिंजो पाण खे सॾाए थो, इहो कोन बची सघी। सिंध हाणे हिकु नंढड़ो टुकड़ो बची चुको आहे। त दोस्तो, ही हुई मुंहिंजी अॼोकी ठहियल वीडियो सिंध जी तारीख़ ते। कॾहिं अव्हांखे इहा मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त मुंहिंजे चैनल खे लाइक, कमेंट, शेयर ऐं सब्सक्राइब कंदा त जीअं ईंदड़ हर नई वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। महिरबानी।